बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे मंशूर अल अब्बास जो, ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे मंशूर अल अब्बास जो, ग़रीबनि जो सदा साथ ॾिजे मंशूर अल अब्बास जो, ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे मंशूर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्लाह ताला जी महिरबानी थी जो अल्लाह साईं असांखे हिकिड़ो सुन्नत जे तौर जो मौक़ो ॾिनो। साईं अमादुल्ला साहिब जन जे निगरानीअ में असांजे हिन इलाइक़े जे अंदरि जेके काफ़ी ॻोठ आहिनि पोइते पियल आहिनि, जेके तक़रीबन 200 ते ॿारनि जो इंशाअल्लाह जो तौरु थींदो, उमेद इहा ई आहे। ऐं इन में असां ख़ासि करे हज़रत साईं प्रोफेसर अमादुल्ला भुट्टी साहिब जन जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं, जिन पंहिंजो इंतिहाई क़ीमती वक़्तु कढी करे असांखे जेको आहे मथां शफ़क़त कई। ऐं हीउ सॼो आवाम आहे अल्हम्दुलिल्लाह जेके हिन हफ़्ते पहुची विया आहिनि। ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजे हिन जी शुरूआति कंदासीं। ऐं साईं जन जे असांजे हिन मदरसे में अंगण ते अचण जी साईं जन खे भलीकार बि चऊं था। पूरी टीम सां गॾु डॉक्टर साहब शकूर साहब जन सभु जेके बि दोस्त आया आहिनि, सभिनि जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे मथां शफ़क़त करे ऐं हीअ असांखे जेको आहे हिकिड़ो नेकी जो मौक़ो फ़राहम कयो आहे। वरी बि मां साईं जन खे ख़ुशि आमदीद पहुचां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु इंतिहाई ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं तव्हांजे ॻोठ में आया ऐं हितां जे दोस्तनि खे तोहर जो मौक़ो ॾिनो आहे। पंहिंजी टीम सां आया आहियूं जंहिंमें तमामु माहिर डॉक्टर ऐं डिस्पेंसर पूरी टीम। हीअ का पहिरीं असांजी कैंप कोन्हे, अहिड़ियूं हर साल असांजूं 10-15 कैंपूं लॻंदियूं रहंदियूं आहिनि ऐं हर कैंप ते 200-250 तोहर थींदा रहंदा आहिनि। हाणे तादो असां पोहिस्तान, बदीन, दादू ऐं लाड़काणे में कैंप करे हीअ 5वीं कैंप आहे हिन साल जी। मौसम चङी आहे, न घणी गर्मी आहे न सर्दी आहे। इन जो फ़ाइदो वठंदे मैसेज इहो ॾियणो आहे, पैगाम इहो ॾियणो आहे त हीअ सुन्नत इब्राहिमी आहे। इनखे सुन्नत सम्झी अलाह खे राज़ी करण जी नियत सां घणा माण्हू वीचारा ना इल्मी जे करे, ला इल्मी जे करे कर्ज़ खणी ऐं पोइ वॾी धाम धूम करे पोइ पंहिंजे हिकिड़ी दिलि ख़ुशि त कंदा आहिनि, पर उहो पिया लोड़ींदा आहिनि 2-2 लख जेसिताईं कर्ज़ लहे। तंहिंजे करे हीअ हिकिड़ी सुन्नत आहे, उहा सिंपल तरीक़े सां, आसान तरीक़े सां कई वञे जंहिंमें अलाह राज़ी थिए। इहो पैगाम ॾियूं था पिया। ऐं असां वटि जेको हीअ माहिर डॉक्टर आहे पूरी सिंध में अलाह जे फज़ल सां बहितरीनु तौर करे थो। अॼु तव्हां ॾिसंदव हुनजो सिस्टम अहिड़ो आहे। असां ॿारनि खे अहिड़ो तौर में जेको आहे सो आसानी ॾियूं था जो हू रहंदा बि न आहिनि, पर हिकिड़ो ॿारनि जो नफ़्सियात आहे न, ॾिसनि था नओं माण्हू वटि अथसि त उनजे करे बहरहाल असां जे ताउन कयो आहे। दोरा जी यूथ सर्विस यूथ फाउंडेशन उन्हनि बि ताउन कयो आहे ऐं अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन उन्हनि बि ताउन कयो आहे। मां ज़ाती तौरु भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो जनरल सेक्रेटरी आहियां सिंध जो। हीअ अलाह जे फज़ल सां साईं असांजा मेंबर आहिनि, पूरी सिंध में कमु हली रहियो आहे। नलकनि जो कमु आहे, तोहर जो कमु आहे, शादी जो कमु आहे, मुख़्तलिफ़ पिया हलनि था अलाह जे फज़ल करम सां। इंशाअल्लाह असां कोशिशि कंदासीं त तव्हांजा जेतिरा बि ॿार अचनि 200-300 सभिनी जो तोहर थींदी। असां हिकिड़ो इंतज़ाम करे आया आहियूं ऐं अलाह ताला खां दुआ आहे त ॿारनि खे अलाह ताला जल्दी रिकवर कराए, सिहत अता फ़रमाए। वॾी महिरबानी, सभु ख़ुशि हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॿुधो, ॿारनि खे हर भेरो हेॾे न वठी अचो, परते विया आहियो। उनखां पोइ हर को पंहिंजे नंबर जो इंतज़ारु करे। ॿारनि खे नंबर मिलंदो, उन नंबर ते तव्हांखे दवा मिलंदी, तव्हांखे सम्झायो वेंदो, तौर थींदी ऐं पोइ हलिया। असां किन जॻहियुनि ते वरी ईअं जानवर बि पुठासीं, गोश्त ॾिनोसीं, पर हाणे हिते असांजो उहो न थी सघियो आहे। दवा दरमल सर्जिकल मटीरियल जेको असांजो हालात आहे। वॾी महिरबानी, सलाम। ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे मंशूर अल अब्बास जो, ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे
अमंशूर अल अब्बास जो ग़रीबनि जो सदा साथ ॾिजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। दुनिया में हर को जिए इज़्ज़त एहतराम सां। दुनिया में हर को जिए इज़्ज़त एहतराम सां। बुराइयुनि खे बुण खमात कजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। फ़र्क़ ऊच नीच जो हाणे हिते रहे न को। फ़र्क़ ऊच नीच जो हाणे हिते रहे न को। हर ज़हन में ही बात हुजे। हर ज़हन में ही बात हुजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। हर वेड़े हर ॻोठ में जोत जले इल्म जी। हर वेड़े हर ॻोठ में जोत जले इल्म जी। घर घर में वाई वात हुजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। मारियल माण्हू जिते बि ॾिसजनि मुसीबतनि जा। मारियल माण्हू जिते बि ॾिसजनि मुसीबतनि जा। कजे मदद कहिड़ी बि रात हुजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। जिते माल मारू माण्हू जिते माल मारू पाणीअ फुड़िया फुड़िया सिकनि था। जिते माल मारू पाणीअ फुड़िया फुड़िया सिकनि था। करे मोया कुदरती दात ॾिजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। मिस्कीननि मरीज़नि जी मसिहाई तुर्त थिए जिते। मिस्कीननि मरीज़नि जी मसिहाई तुर्त थिए जिते। इहा सोचां हिलात हुजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। आज़ान ऐं तिलावत जी ॿुधिजे तव्हां हर हंधि। आज़ान ऐं तिलावत जी ॿुधिजे तव्हां हर हंधि। किथे हम्द किथे नात हुजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। हामन हण कमर ठली ख़िदमत जो जज़्बो धार तूं। हामन हण कमर ठली ख़िदमत जो जज़्बो धार तूं। चवे लोकवा छबात कजे। चवे लोकवा छबात कजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। अमंशूर अल अब्बास जो ग़रीबनि जो सदा साथ ॾिजे। अमंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे। ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे।
मंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे मंशूर अल अब्बास जो ग़रीबनि जो सदा साथ ॾिजे मंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे मंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे दुनिया में हर को जिए इज़्ज़तो एहतराम सां दुनिया में हर को जिए इज़्ज़तो एहतराम सां बुराइयुनि खे बुण खमात कजे मंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे मंशूर अल अब्बास जो ज़ुल्मत जी ख़त्म रात कजे फ़र्क़ु ऊच नीच जो हाणे हिते रहे न को फ़र्क़ु ऊच नीच